फमन शहिद मिनकुम शहर फलयसुमहु, पो जंहिंखे बि इहो महीनो मिली वञे, जेको बि इन महीने ते हाज़िर थिए उन ते लाज़िमात इन महीने जा रोज़ा रखे। जे जिंदगी में रमजान अची वञे, जे 29 शबान खां अॻु में ही मरी वञी त नसीब जी ॻाल्हि आहे, अॻु में ही मौत अची वञे त नसीब आहे। पर जेकॾहिं चंड रमजान जो पी वियो त हाणे तुंहिंजे मथां रमजान जा रोज़ा फर्ज़ थी विया। चो रमजान जा रोज़ा फर्ज हिन, मुसलमानन जे मथा लाज़िम आहिन। या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस सियाम, ए ईमान वारो तव्हां जे मथा रोज़ा मूं रब फर्ज करे छॾिया आहिनि। हिते रब फरमाए थो फमन शहिद मिनकुम शहर फलयसुमहु, जेको माण्हू इन रमजान जे महीने ते हाज़िर थिए, जंहिंखे रमजान जो महीनो नसीब थिए, उनखे लाज़िमात रमजान जा रोज़ा। कुछ तव्हां बि ॻाल्हायो। वमन कान मरीदन औ अला सफरिन फइद्दतुम मिन अय्यामिन उखर, जेकॾहिं तव्हां मां को बीमार हुजे या तव्हां मां को माण्हू सफ़र ते वियल हुजे त हाणे बीमार ते रोज़ो फर्ज़ न आहे, मुसाफिर ते रोज़ो फर्ज नाहे। इहो छा कंदो? फइद्दतुम मिन अय्यामिन उखर, इहो वरी जॾहिं रमज़ान गुज़री वञे त ॿियनि ॾींहनि जा ओतिरा ॾिहाड़ा घणे घणे रोज़ा रखंदो। मुसाफिर परदेस में आ, उन जे मथां सफ़र में रोज़ो रखण ज़रूरी न आहे। सफर में रोजे रखण वारो ईअं आ जीअं घर में रोजे न रखण वारो। घर में चङो भलो खायूं पियूं वेठो हुजे, रोज़ो न रखे, गुनहगार आ या नेकोकार? साईं फरमाइनि था त सफर में रोजे रखण वारो ईअं आ जीअं घर में न रोजे रखण वारो। जरूरी न आहे जो सफर में तव्हां रोज़ा रखंदा बि तो। मुंहिंजा दोस्तो, जे बीमार आयो, तकलीफ़ वारा आयो, रोज़ो रखो था त तव्हांखे तकलीफ़ पहुचे, रोज़ो झले नथा सघो, रोज़े जी उहा बुख उञ बर्दाश्त नथा करे सघो, त पोइ ॿियनि ॾींहनि में, शवाल में, ज़ुल्क़ाद में, ज़ुल्हज में, मुहर्रम में, सफ़र में, रबीउल अव्वल में, रबीउल सानी में 11 महीना अथव। ॿिए के महीने जा ओतिरा ॾींहं घणे जेके सफ़र वारा या बीमारी वारा, ॿियनि ॾींहनि में ओतिरा ॾिहाड़ा घणे रोज़ा रखो। इहो छाजे करे? जो युरीदुल्लाहु बिकुमुल युस्र वला युरीदु बिकुमुल उस्र। अल्लाह तव्हां सां संजाई थो करे, अहंजाई नथो करे। तव्हां सां रब सौलड़ाई थो करे, तव्हां सां रब ॾुखियाई नथो करे। बुख न मरो सफ़र में, ऐं बीमार आहियो त हर बि रोज़ो न रखो, अल्लाह तव्हां सां आसानी थो करे। सुभान अल्लाह। अबे अम्मा जे शफ़क़त ऐं प्यार खां बि मुंहिंजे रब जो प्यार वधीक आहे। जेकॾहिं तव्हांखे तकलीफ़ थी थिए पई त पोइ तव्हां भली न रोज़ो न रखो, मुसाफ़िरी जे हालत में या बीमारी जे हालत में रोज़ो न रखो, अल्लाह तव्हां सां आसानी थो करे, तव्हां सां ॾुखियाई नथो करे। पर जेॾीमहिल उहे ॾिहाड़ा रोज़े वारा अची वञनि, जॾहिं रोज़ा रखो था, वले तुकमिलुल इद्दत, ऐं उहा ॻाणा टोप जो पूरो कजो। जे 5 रोज़ा रहिजी विया आहिनि त 5 ई रखजो, ईअं न 2 रखे वरी 3 छॾिजो।
टे रखे वरी ब छॾे ॾियो ईअं न जेतिरा रोज़ा छॾिया अथव सफ़र में जेतिरा रोज़ा रहिजी विया आहिनि बीमारी जे अंदरि उहा गाणे टोप पूरो कजो उहा मुद्दत मियाद पूरी कजो ऐं ॿियो छा कजो वले तु कब्बिरुल्लाह अला मा हदाकुम ऐं जेका रब तव्हांखे हिदायत ॾिनी आहे उन हिदायत ते अल्लाह जी वॾाई बयान कजो चइजो अल्लाह अकबर अल्लाह अकबर अल्लाह अकबर मुंहिंजो अल्लाह वॾो आहे चओ अल्लाह अल्लाह वॾो आहे।